शहदादकोट खां गुलज़ार मंचाणी जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादपुर एसयूपी वार्ड 3 जी गरजानी ज़िले अॻुवाण हमल ख़ुश्क जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें नौजवाननि एसयूपी में 9 नौजवान एसयूपी में शामिल थिया, जिन खे रमीज़ राजा तुनियो, आसिफ मक्सी, अलहदाद ख़ुश्क ऐं वज़ीर चांडियो, शहदाद बुलेदी खेन एसयूपी में शामिल दोस्तनि खे भलीकार कयो। उन मौक़े ते शामिल थियल दोस्तनि सरताज मस्तोई, राशिद जरड़, जहान ऐं जरड़, आमिर चांडियो, सदाम मुहर, ईमान महर, ज़हीर लांगा, आफ़ताब झरड़ शामिल थिया। गरजाणी में हमल ख़ुश्क, रमीज़ तुनियो, आसिफ मक्सी, अलहदाद ख़ुश्क, अब्दुल रज़ाक जूनेजो, वज़ीर चांडियो, दादा बुलेदी, आमिर चांडियो, फयाज मीरजत, आमिर खुश्क, जैन सिंधी, अब्दुल रऊफ लांगा, राशिद जरड़, शाहजहां जरड़, आफ़ताब झरड़, शाहज़मान झरड़, सदाम महर, ईमान महर, ज़हीर लांघा शिरकत कई ऐं शहर जे मसइलनि ते पिणु गौर वीचार कयो वियो, जॾहिं त पार्टी वाधवी जे लाइ पिणु अहम फ़ैसिला कया विया। जल्द शहर में पार्टी जा झंडा हया वेंदा। कारकुननि ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध खे हथ वठी पीपी सरकार तबाह कयो आहे ऐं पीपी सिंध जे दुश्मन बणिजी वई आहे। हुननि इक़्तिदार वठी सिंध जो सौदो कयो आहे ऐं पीपी इक़्तिदार ख़ातिर सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी, जेका सिंध सां तमामु वॾी दुश्मनी आहे। सिंध जूं ज़मीनूं पीपी सरकार ग्रीन पाकिस्तान नाले ते ॾेई सिंधी क़ौम खे पंहिंजी धरती बेदख़ल करणु चाहे थी ऐं मक़ामी आबादी खे उतां उथारे धारी आबादकारी करे, उन करे सिंध जे खे पीपी सरकार मुकमल धारियनि हवाले करे छॾियो आहे। हुननि चयो त सिंध जा माण्हू एसयूपी जो साथ ॾियनि ऐं सैयद ज़ैन शाह, जेको हिन वक़्त बि सिंध बचाइण लाइ मैदान अमल में आहे ऐं सिंधु दरिया बचाइण लाइ जाखुड़े रहियो आहे, उहे उन जो साथ ॾियो ऐं सिंधु दरिया बचायो।